पिथौर जी खाई शाख में पानी की खोट खिलाफ आबादगारनि एहतजाज किया। रिपोर्ट कर रहा है गुलाम कादिर आरिस। पिथौरो ऐं भरपासे जे इलाइक़नि खे पाणी फ़राहम कंदड़ खाई शाख जे पुछड़ी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां मोहम्मद हसन सुमरो, हाजी मुमताज़ मरी, हाफ़िज़ सहतो, आलम मरी, काज़ी सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि जो चवणु हो त गुज़िरियल 2 महीननि खां पाणी न मिलण करे फुटी ऐं मिर्चनि जे फ़सुल जी पोखाई न थी सघी आहे, जॾहिं त जेके पोखियल फ़सुल हुआ उहे बि सुकी तबाह थी विया आहिनि। माण्हू ऐं माल पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। इरीगेशन अमलदारनि मुंड जे आबादगारनि खे पाइप लॻाई पाणी विकिरो करे रहिया आहिनि। 3 महीननि खां वाराबंदी जेका आहे एक्यूं पाणी कयल आहे, पर एक्यूं पाणी नथो हले। असांखे पुछड़ी ते गेज नथो मिले। मथां खां पाणी खोले छॾींदा आहिनि, फुल सप्लाई हूंदी आहे, पर असां ताईं हिते टेल में पाणी नथो पहुचे। ॾींहुं मुंहिंजो वारो लॻो आहे जंहिंमें बिल्कुलु पाणी कोन्हे। कल्ह सुबुह जो खाई शाख हिननि वारे में काउंट करे छॾी आहे। अॼु सुबुह जो मथे वियो आहियां, जंहिं मंझि हर वाटर में पाइप लॻो पियो आहे। रईस मोहम्मद हाशिम मरी जे वाटर खां मथे छेड़े ताईं पाइप ॿ पाइप लॻा पिया आहिनि, जंहिंमें असां SDO खे कॉल कई आहे। SDO चए थो आउं अचां थो, जंहिंजो अञा ताईं SDO असां वटि कोन पहुतो आहे। शाख जी टेल में तक़रीबन जहिड़ो महीने खां पोइ पाणी आयो आहे ऐं हिते जेके बि पुछड़ी जा आबादगार आहिनि उहे पाणी जे लाइ तमामु परेशान आहिनि। एतिरे क़दुरु जो पीअण जे लाइ बि पाणी कोन्हे। तव्हां ॾिठो हूंदो त तलाउनि में बि पाणी कोन हो ऐं हिते अञा ताईं फसल पोखे कोन सघिया आहिनि। अञा ताईं खिरिया निकिता पिया आहिनि, पर पाणी कोन आहे। जिन पोखियो आहे उन्हनि वणनि जी कंडीशन इहा ई आहे जो जहिड़ा बि न पोखियल आहिनि। कोन्हे 3 महीने खां वठी असीं ॿुधूं पिया ॾिसूं पिया, पाणी कोन्हे। पीअण वारो ई पाणी कोन्हे। शहर में पाणी कोन्हे, टैंकर पिया हलिया। माना ज़ुल्म लॻो पियो आहे हिते। इरीगेशन वारा चवंदा त मथां पाइपणियूं वेठा आहिनि, को चवंदा त असां बाबा पंहिंजा पैसा ॾेई आया आहियूं, हाणे उहे असीं पैसा वसूल कीअं करियूं। ज़ाहिर आहे उहो पैसो जेको मथां ॾेई आयो हूंदो त उहो पंहिंजी रिकवरी करंदो। एहतियात कंदड़ आबादगारनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते खाई शाख जे पुछड़ी में पाणी फ़राहम करी आबादगारनि जो मुआशी क़तल ख़तमु करी परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन असद अली सुमरो सां गॾु गुलाम कादिर आरिसर, आवाज़ TV न्यूज़, पिथौरो।